बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं हाकिम अली नारी जो अॼु नए टॉपिक जहाँ तव्हांजे साम्हूं आहियूं असां बायोलॉजी जी फील्ड में जेको अॼु असां टॉपिक तव्हां सां डिस्कस कंदासीं उहो आहे द कंट्रीब्यूशन ऑफ मुस्लिम साइंटिस्ट इन द फील्ड ऑफ बायोलॉजी। माना बायोलॉजी में जिन मुस्लिम साइंटिस्ट पंहिंजी तहक़ीक़नि जे बुनियाद ते को रोल अदा कयो आहे ऐं तव्हां तहक़ीक़ तव्हांजे साम्हूं रखी आहे उन्हनि जे बारे में डिस्कस कंदासीं। हाणे मुस्लिम साइंटिस्ट में सभ खां पहिरियों जंहिंजो नालो अचे थो उहो आहे जाबिर बिन हयान। जाबिर बिन हयान मुस्लिम साइंटिस्ट जे पीरियड 722 खां 817 AD सां बिलोंग करे थो पियो, तालुक़ु रखे थो पियो। हाणे हिन साइंटिस्ट जी जेका अहम वर्किंग या कंट्रीब्यूशन हुई फॉर बायोलॉजी उहा आहे त ही स्टडी द लाइफ ऑफ प्लांट एंड एनिमल एंड रोड मैनी बुक्स अबाउट देम। इन ॿूटनि ऐं जानवरनि जी ज़िंदगी जे बारे में तमामु घणो मुतालो कयो, तमामु घणी तहक़ीक़ कई ऐं उन्हनि ते हुन किताब लिखिया। इन मुताले खां पोइ जेके हुनजा अहम जेके ॿ किताब कंसिडर थियनि था पिया उहे आहिनि अल नबातात ऐं अल हैवान। अल हैवान एनिमल जे बारे में आहे, अल नबातात प्लांट जे बारे में आहे। हाणे हिननि किताबनि बायोलॉजी जी फील्ड में ॿियनि साइंटिस्ट खे प्लांट ऐं एनिमल ते तहक़ीक़ करण में या वर्क करण में तमामु घणो सपोर्ट कयो आहे। हुन खां पोइ जेको नेक्स्ट ॿियो साइंटिस्ट अचे थो पियो उहो आहे अब्दुल मालिक असमई। अब्दुल मालिक असमई जो तालुक़ु 741 AD सां आहे, जंहिं वक़्त में या जंहिं पीरियड में हिन पंहिंजी कंट्रीब्यूशन ॾिनी आहे या हिन पंहिंजे रिसर्च या तहक़ीक़ तव्हांजे साम्हूं रखी आहे। हाणे उहा इहा आहे त कंट्रीब्यूशन हिन जी आहे त ही डिस्क्राइब द बॉडी स्ट्रक्चर एंड फंक्शन्स ऑफ द हॉर्सिस, कैमल, शीप, वाइल्ड एनिमल एंड ह्यूमन बीइंग इन डिटेल। हिन जी जेका अहम तहक़ीक़ आहे उहा इहा आहे त हिन घोड़ो, उठ, रिढूं, जंगली जानवर ऐं इंसान ज़ात ते तहक़ीक़ी या इन सम्झ त डिटेल में बुनियादी तरह तहक़ीक़ कई ऐं उन्हनि ते कमु कयो ऐं उन्हनि जे बारे में हुन वधीक वज़ाहतूं पेश रखियूं, जिन जे बुनियाद ते हुन जा जेके अहम किताब आहिनि जेके असांजे साम्हूं या असांजे बायोलॉजी जी फील्ड में मौजूदु आहिनि, अल खील, अल इबिल, अल शरा, अल वहूश ऐं ख़लक़ुल इंसान। ही उहे किताब आहिनि जेके अब्दुल मालिक असमाई सां तालुक़ु रखनि था ऐं जंहिंजी कंट्रीब्यूशन में मुख़्तलिफ़ जानदारनि जी पार्ट यानी फंक्शन्स ऐं स्ट्रक्चर जे बारे में मुतालो थियल आहे ऐं डिटेल ॾिनल आहे। हुन खां पोइ जेको नेक्स्ट साइंटिस्ट अचे थो उहो अबू उस्मान उमर अल जैज़। हिन जो किताब अल हैवान आहे। हाणे अल हैवान लफ़्ज़ सां ई असांखे फोकस करणु घुरिजे। अल हैवान, हैवान माना एनिमल यानी जानवरनि जे बारे में डिस्कस थींदी आहे। हिन जी जेका कंट्रीब्यूशन आहे ही एक्सप्लेन द कैरेक्टर्स ऑफ अबाउट 350 स्पेशीज़ ऑफ द एनिमल। इन घटि में घटि 350 माना जिन्सूं जानवरनि जूं जेके आहिनि उन्हनि जे बारे में हिन वज़ाहत ॾिनी आहे, उन्हनि जे कैरेक्टर्स ऐं खूबियुनि जे बारे में ॿुधायो आहे। ही रोड ऑन लाइफ ऑफ द एंट स्पेशली। इन ख़ासि तौर ते जेके किविल ऐं माकुड़ आहिनि उन्हनि जी ज़िंदगी में तमामु घणी हद ताईं माना वज़ाहत ॾिनी आहे, उन तमामु घणो तहक़ीक़ी लिटरेचर ॾिनो आहे। हुन खां पोइ जेको नेक्स्ट साइंटिस्ट अचे थो अल फराबी एंड अब्दुल क़ासिम अल ज़हरवी। इहे बि ॿ साइंटिस्ट आहिनि जिन पीरियड 870 खां 950 AD ताईं पंहिंजी कंट्रीब्यूशन ॾिनी, पंहिंजो रोल प्ले कयो आहे। हिननि जा जेके अहम किताब आहिनि हिकु अल नबातात ऐं ॿियो अल हैवान आहे। हिननि ॿिनि साइंटिस्ट जी जेका कंट्रीब्यूशन आहे, जेका अहम खोजना या अहम तहक़ीक़ आहे उहा इहा आहे कि अबू मेंशन बुक्स वर रिटन बाय अल फराबी। ऑन द अदर हैंड अल ज़हरवी वॉज फेमस फॉर द रिमूवल ऑफ स्टोन फ्रॉम यूरिनरी ब्लैडर। अॼुकल्ह जेके हाणे पथरी वारे मसइले जे करे तमामु घणो वर्क हले थो पियो, काफ़ी इंसान काफ़ी जेके जानदार आहिनि डिस्टर्ब बि थींदा आहिनि। जेको स्टोन खे रिमूव करण जो जेको पैटर्न आहे या जेको तरीक़ेकार आहे या जेका हुनजी जेका टेक्निक आहे इहा असांखे साइंटिस्ट अल ज़हरवी ॾिनी हुई ऐं हिन जी तहक़ीक़ खां पोइ इहा फ़ाइदेमंद साबित थी आहे। ऐं अल फराबी अल नबातात यानी ॿूटनि जे बारे में तमामु घणे असां वर्क कयो। इन साइंटिस्ट खां पोइ ॿियो असां जेको साइंटिस्ट आहे उहा आहे इब्न अल हैथम। हिन जो पीरियड आहे 965 खां 1039 AD ताईं। हिन जा जेके किताब आहिनि, जेके अहम किताब कंसिडर थींदा आहिनि उहे अल मनाज़र, मीज़ान उल हिकम। इन्हनि किताबनि जो जेको निचोड़ आहे उहो आहे बोथ ऑफ दीज बुक्स वर फेमस एंड वेल नोन एट द टाइम। हिकु त ही ॿई किताब पंहिंजे वक़्त जा तमामु घणा क़ाबिल एतमाद हूंदा अॼु बि आहिनि। अॼु के दौर में बि हिननि सां खोड़ सारा नवां रिसर्च करण वारा हिननि खे फोकस था कनि पिया। दीज बुक्स वर ट्रांसलेटेड इन लैटिन, हिब्रू, ग्रीक एंड अदर वेस्टर्न लैंग्वेज। माना लातीनी ॿोली हुजे, यूनानी ॿोली हुजे या जेके बि ॿियूं ॿोलियूं आहिनि खोड़ सारियूं उन्हनि में हिननि किताबनि जो तर्जुमो बि कयो वियो आहे। ही एक्सप्लेन मतिलबु इब्न अल हैथम explained the structure and functions of eyes and suggested the cornea as a site of vision। मतलब हिन वज़ाहत ॾिनी अखि जे फंक्शन्स, अखि जे कमनि जे बारे में ऐं हिन इहो सजेस्ट कयो ऐं ॿुधायो त कॉर्निया जेका आहे उहा ई नज़र जी सही जॻह आहे जेका नज़र जे लाइ कम में अचे थी पई।
उन खां पोइ जेको नेक्स्ट साइंटिस्ट आहे उहो आहे असांजो बू अली सीना। बू अली सीना बि बायोलॉजी जे अहम साइंटिस्ट मां हिकु आहे। हिन जो जेको कंट्रीब्यूशन पीरियड आहे जंहिंमें हिन वक़्तु या पंहिंजी तहक़ीक़ साम्हूं आंदी उहा आहे 980 AD। हिन जेकी किताबु लिखियो आहे उहा आहे अल क़ानून फिल तिबिल शिफ़ा। हिन जी जेका कंट्रीब्यूशन आहे बू अली सीना जो जेको वर्क आहे, ही रोट अबाउट प्लांट एनिमल्स एंड नॉन लिविंग थिंग इन वन बुक। ही वॉज एक्सपर्ट इन मैथमेटिक्स, एस्ट्रोनॉमी, फिजिक्स एंड पैलेटोलॉजी। इन बू अली सीना जो जेको ज़िक्र अचे थो पियो उन में इहो आहे त हिन मुख़्तलिफ़ जानदारनि जे बारे में, जंहिंमें ॿूटा हुजनि, जानवर हुजनि या इवन गैर जानदार शयूं हुजनि, उन्हनि खे तहक़ीक़ करण खां पोइ इलाही वरी वर्क करण खां पोइ हिकिड़े किताब में लिखियो जेको अल क़ानून फिल तिबिल शिफ़ा आहे। ऐं ॿी अहम पॉइंट बू अली सीना खे फादर ऑफ मेडिसन बि सॾियो वेंदो आहे। मतिलबु हिन जेका दवाउनि जो जेको वर्क आहे उनजो बुनियादु रखियो ऐं दवाउनि जे बारे में तमामु घणो लिटरेचर बायोलॉजी जे फील्ड में लिंक कयो आहे। बू अली सीना खां पोइ जेको असांजो नेक्स्ट साइंट आहे उहा आहे इब्न अल नफ़ीस। इब्न अल नफ़ीस साइंटिस्ट, हिन जी जेका अहम कंट्रीब्यूशन आहे, ही डिस्क्राइब द ब्लड सर्कुलेशन इन द ह्यूमन बॉडी। इंसान जे अंदरि ब्लड सर्कुलेशन जो तमामु अहम रोल आहे जेको पूरे बॉडी जी न्यूट्रिएंट खे सर्कुलेट करण में, वेस्टिस खे एक्सक्रीट करण में सपोर्ट थो करे पियो। इवन उन्हनि जी जेका बॉडी टेम्परेचर उनखे मेंटेन करण में, इन जेको ब्लड सर्कुलेशन जो जेको बि फंक्शन आहे, जेको बि वर्क आहे या उनजो जेको बि डिटेल वारो जेको तबसरो आहे उहो असांखे हिन साइंटिस्ट इब्न अल नफ़ीस ॾिनो आहे। उन खां पोइ अली इब्न ईसा, हिन साइंटिस्ट जी जेका अहम कंट्रीब्यूशन आहे उहा आहे त ही वर्क ऑन स्ट्रक्चर फंक्शन ऑफ आई एंड अबाउट 130 डिजीज़िस ऑफ आई एंड देयर ट्रीटमेंट। हिन जी अहम जेका कंट्रीब्यूशन आहे या अहम तहक़ीक़ आहे उहा आहे त हिन अखि जे बारे में ऐं अखि जे कम जे बारे में डिटेल ॾिनी ऐं एतिरे ताईं जो हिन अखि जूं घटि में घटि 130 बीमारियूं जेके आहिनि उहे सॉर्ट आउट कयूं, असांजे साम्हूं आंदियूं ऐं उन्हनि जे बारे में हुन मुख़्तलिफ़ जेके इलाज या दवाऊं जेके आहिनि उहे सजेस्ट कयूं या ॿुधायूं आहिनि। हिननि खां पोइ ही हिननि कुझु वर्किंग पिक्चर्स आहिनि तव्हांजे साम्हूं, जिन साइंटिस्ट जे बारे में कुझु पढ़ियोसीं असां, उन्हनि जे बारे में थोरी शइ ॿुधाई हुई। हीअ जेका तस्वीर तव्हांजे साम्हूं इहा आहे जाबिर बिन इब्न हयान, हुन खां पोइ अली बिन रबन तुबरी, ही अल फराबी, हीअ आहे असांजे साम्हूं बू अली सीना, हुन खां पोइ अब्दुल मालिक असमई, इब्न अल हैथम ऐं अबू उस्मान उमर। हूअं त खोड़ सारा ॿिया बि साइंटिस्ट आहिनि जिन जो वर्क ऐं जिन जो लिटरेचर वर्किंग लेवल ते कंसिडर थिए थो, पर जेको असांजे बायोलॉजी में अहम कंट्रीब्यूशन जो रोल थिए थो हिन साइंटिस्ट जो आहे, जंहिंजे बारे में असां डिस्कस बि कईसीं ऐं जंहिंजे बारे में असां मुतालिक़ कयोसीं।